आमती अंगना बुहारिया मुझो मदनी दो सरा सोने हबीब अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीना हबीबना तबीबना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम अलैहि। मुझा दोस्तों, अजीजों, भाइयों, बुजुर्गों, तो प्यारी जमात के हम करीब सौकी पढ़े प्यारे पाक कुरान की आयत तिलावत कई गई जिनमें खालिक अकबर मार्का साईं नबी ने रिज़्क़ सा ऐ ईमान वाला बानो ऐ मुसलमानो इज़ा नूदिया लिस्सलात मिन यौमिल जुमा रे जुमे जे ॾींहुं तव्हांखे नमाज़ लाइ सॼो वञे त बिना देर जे जल्द हज़ारे कम पंहिंजी मसरूफ़ियात छॾे करे अल्लाह जे बेदम जुमे नमाज़ लाइ हाज़िर थी वञो। मुंहिंजा दोस्त जी तो रहमतुल्लिल आलमीन सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि ए जुमे जो ॾींहुं रूहुल अमीन कहिड़े हाल में कहिड़े मंदर में आंदो खुदा जे हबीब रहमत वारे ने बि वठी आरसी आईनो जंहिंमें पंहिंजो चहिरो ॾिसंदा आहियूं वो आरसी खई रब रसूलुल्लाह रूहुल अमीन अलैहिस्सलाम आयो। इन आरसी में हिकु कागो दाबी हुयो या आरसी जॾहिं अल्लाह जे हबीब जे हथ में रूहुल अमीन अलैहिस्सलाम ॾिनी अल्लाह जे हबीब पुछा कई त रूहुल अमीन जी छा आहे? साईं जुमे जो बरकत वारो ॾींहुं आहे। इन में कारो दाग छाजे करे इहो छा आहे नुक़्तो है अल्लाह जा हबीब इन में हिकिड़ी सायता जुमे जेॾी महिल नमाज़ ज़ोहर जो जुमे जो टाइम थिए थो बांग मिले थी इन खां जेसि ताईं नमाज़ जो टाइम हूंदो आहे इहा मक़बूल हिकिड़ी सायत इन में रखियल आहे ख़ुदा जे तरफ़ खां। इन सायत में तुंहिंजे उम्मती गुनाहगार जंहिंजा गुनाह वणनि जे पननि जे तरह हुजनि मींहं जे फुॾनि जे तरह हुजनि रेतीअ जे दाननि जे तरह हुजनि इन सायत में दुआ अचे वेही त उनखे अल्लाह ताला बख़्शे छॾे। जंहिं शायद जे हासिल करण जे लाइ क़दीम ज़माने में अल्लाह जा प्यारा दोस्त सारे बंदा फजर नमाज़ पढ़ी जुमे जे अल्लाह जे इबादत में मसरूफ़ थींदा हुआ सारो ॾींहुं इबादत में इहा शायद मिले जॾहिं खां वञी ज़ोहर नमाज़ जो टाइम ख़तमु थी जुमे जो टाइम ख़तमु थी विची नमाज़ असली थी पोइ ॿार मुस्लमान कंदा हुआ। पर मुंहिंजा दोस्त वरी तो तव्हांखे मालूम हुजणु खपे त जुमे जे लाइ जेको इंसान पहिरें नंबर में मस्जिद में दाख़िल थियो अल्लाह जी प्यारी नमाज़ जे इराद सां वुज़ू सारे मस्जिद में ॿियो केरु माण्हू न आहे अवल दाख़िल थियो उनखे केतिरो सवाबु मिलंदो हिकिड़ो उठ अल्लाह जे राह में ख़ैरात करण जो सवाबु उनखे मिलियो। उठ जी अॼु 5000 में हिकिड़े उठ जी क़ीमत आहे। पहिरें नंबर में जेको दाख़िल थियो तंहिंखे एतिरो सवाबु मिलंदो जंहिंखे ॿियो नंबर मिलियो ते ठॻो अल्लाह जी राह में ख़ैरात कयो एतिरो उनखे सवाबु मिलंदो। टे नंबर में जेको इंसान आयो ते हिकिड़ो दुंबो या फेर अल्लाह जे राह में ख़ैरात कयो एतिरो सवाबु मिलंदो। चौथे नंबर में जेको आयो तंहिंखे कुकुर ख़ैरात करण एतिरो सवाबु मिलंदो। पंजे नंबर में जेको आयो कुकुर जो बेदो अल्लाह जे राह में ख़ैरात करण जो सवाबु मिलंदो। इन खां पंजे नंबर खां बाद पोइ जेके बि आयासीं सभई सवाब में बराबरि आहिनि। पर जेका अॻिराई जेको करे मुंहिंजा दोस्त हुते जो सवाबु एतिरे क़दुरु आहे। मुंहिंजा दोस्त ही जुमे नमाज़ जी जुमा सूरत क़ुरान शरीफ़ में जंहिंमें हिकु दफ़ो ई अल्लाह जी ज़ात पाक जुमे नमाज़ जो हुकुम ताक़ीद जो हुकुम फरमायो जो रब रसूलुल्लाह मदीने पाक में या जुमे नमाज़ शुरू कराई जॾहिं हिजरत करे अल्लाह जो हबीब वियो त हाणे ॿी जेका 5 वक़्ती नमाज़ आहे उन जे लाइ अल्लाह जी ज़ात पाक 30 सिपारा क़ुरान में 750 दफ़ा नमाज़ बयान फरमायो आहे। अल्लाह जी ज़ात पाक शायद हर मुसलमान के नसीब करे पर हिन जुमे जी शान में मुंहिंजा दोस्त जुमो अल्लाह जे नस क़ुरान मां फ़र्ज़ थिए थो वञी लाज़िम थी इन जे करे जुमो असांजे मथां फ़र्ज़ थियो। कहिड़े माण्हू जे मथां जुमो फ़र्ज़ आहे जेको पंहिंजे मस्जिद ॻोठ वारी महले वारी जामे मस्जिद खां परे बि रहे थो ॻोठ वारो त ॻोठ में आहे पर जेको परे रहे थो सिज उभारे निकिरे पयादल पंधु करे जुमे नमाज़ ते ख़ैर सां पहुची वञे नमाज़ पढ़ी वरी ताखां वापसि निकिरे सिज हूंदे पंहिंजे ॻोठ में घर में पहुची सघे थो अहिड़े माण्हू ते जुमो फ़र्ज़ आहे। जंहिं जुमे नमाज़ न पढ़ी सुस्ती करे कोताही करे छॾे ॾिनी तंहिंखे हदीस जी रोशनी में अचे थो त 70 साल अल्लाह ताला जहन्नम जे बाहि में पचाईंदो त जुमो तो छो छॾियो आहे। पर इंसान
थी सके तो केर सारा हिकिड़ो जुमो कज़ा करे, ॿियो जुमो बि कज़ा, टियों जुमो लाॻीतो न कज़ा करे वेंदो। जॾहिं टे जुमा लाॻीता उन खां कज़ा करे विया त हदीस जी रोशनी में अचे थो इन इंसान जे ईमान जे मथां शैतान ईअं सवार थी वियो जो उनखे जहिड़ी हचा में शैतान विझी न विझी सघे थो। जॾहिं लाॻीता उन टे जुमा छॾे ॾिना वञनि मुंहिंजा दोस्त ॾींदो त अल्लाह पंहिंजो करम फरमाए ही जुमे नमाज़ रहमत लिल आलमीन सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हज विदा जे मौके ते जेके हज विदा चइजे थो यानी मोकिलने वाली हज जो अल्लाह के हबीब या हज पढ़ी तंहिंखां बाद वापस जो मदीने आया ज़िंदगी वफ़ाई कान कई पंहिंजे करीम सफ़ी रब खे प्यारा थिया आईंदे साल जे हज जे मौके ते महबूब हिन दुनिया में न हुया जंहिंजे करे हज विदा चइजे थो। हज विदा जे मौके ते सहाबन किराम जेके भी महबूब अरफात जे मैदान में हुआ हर वक्त जो निगाहूं रहबर रसूल जे चेहरे जी तरफ हुयूं हर वक्त महबूब जी तरफ निहारे रहिया ओच तो उन्हनि मंज़र इहो ॾिठो त रहमत लिल आलमीन नबी खुश बशाश अहिड़ी बहारी ख़ुशीअ में आहिनि जिजो अंदाज़ो शुमार लॻाए नथो सघे। यकीन थी वई ख़ुदा जी तरफ़ खां हुक्म आयो आहे जंहिंजी बिशारत आई आहे मग़फ़िरत जो हुकुम थियो आहे जंहिंजे करे अल्लाह जो हबीब एतिरो ख़ुशि आहिनि। पर थोरी देरि खां बाद ॾिठो वियो त हबीब जे चहिरे अनवर ते परेशानी आहे ग़म जा आसार ज़ाहिर थी विया अखिल मुबारक मां अंजुमन शुरू थी वियूं अल्लाह जा हबीब जे चहिरे में निकराब ग़म जा आसार अची विया सहाबा किराम सब रोअण लॻा त हो ख़ुदा जी तरफ़ खां सख़्तु को आदर हुक्म आयो जंहिंजे करे अल्लाह जा महबूब परेशान आहिनि। वरी इन परेशानी खां बाद दोबारा अल्लाह जा हबीब खुश बशाश नज़र में आया साहब समझी विया तो मग़फ़िरत थी वई छुटकारो थी वियो इनाम मिली गया। पर हबीब ने हथ ॿधी जे अर्ज़ फरमाया या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा हबीब छा ॻाल्हि आहे पहिरें नंबर में तव्हांखे खुश बशाश सां ॾिठो वरी असां तव्हांखे ग़मगीन परेशान ॾिठो वरी असां तव्हांखे ख़ुशि ॾिठो मतलब इन जो छा आहे त रहमत लिल आलमीन नबी सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए सहाबो पहिरें नंबर में ख़ुदा जे तरफ़ खां ऐलान कंदड़ मलाइक ऐलान कयो त ऐ रहम वारा नबी रहमत लिल आलमीन नबी इन अरफात जे मैदान में जेके भी उजाले क़यामत तो महबूब सां हज पढ़ी अल्लाह ताला इन सभिनी जी हज क़बूल करे छॾी अल्लाह ताला इन सभिनी खे जन्नत जी बिशारत ॾे थो। खुश महबूब थी विया पर थोरी देरि खां बाद मूंखे पंहिंजी उम्मत यादि आई छो त रहमत लिल आलमीन नबी उनजे शान निरालो आहे उनजूं निगाहूं वसी आहिनि त मुंहिंजी उम्मत हेत मूंसां गॾु हज में आया जंहिंजी मग़फ़िरत थी पर एड़ावी के मुल्क परे आहिनि मुंहिंजा उम्मती आहिनि के उज़र जे करे पहुची कोन सघंदा के मिसकीनी जे करे पहुची कोन सघंदा के बीमारी तकलीफ़ जे करे पहुची न सघंदा कंहिंखे दुनिया शात न थींदी न पहुची सघंदा उन्हनि जी बख़्शी कीअं थींदी जो त मुंहिंजा दोस्त उन हबीब खे सारी उम्मत जो फ़िक्र आहे हरीसन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ रहीम वो पंहिंजे उम्मत जे मथां वॾो हरीस आहे पर उन मां कोई उम्मत ते कंडो थो लॻे इन जी तकलीफ़ अल्लाह जे महबूब खे थिए थी मुंहिंजी उम्मत खे का बि तकलीफ़ न हिन जहान में थिए न अॻे जहान में थिए वो रहमत लिल आलमीन आका नबी जंहिंजे करे अल्लाह जे हबीब फरमायो त मुंहिंजे ग़म जा आसार थी विया इन सोच ऐं सम्झ जे करे मूंखे परेशानी थी वई त मुंहिंजी ॿी उम्मत जी बख़्शिश कीअं थींदी ख़ुदा जी तरफ़ खां हुक्म आयो मुंहिंजे अंधे जो ख़ुदा जे ज़ात पाक जो क़दुरु करे फरमायो ए प्यारा महबूब जेके दुनियादारनि जिनखे मूं माल मिल्क ॾिनो आहे जिन मथां हज फ़र्ज़ु आहे से ज़िंदगी में हिकु दफ़ो लाज़मन तुंहिंजे सोने मुल्क जो भलारे मुल्क जो दीदार करे हज पढ़ी तुंहिंजे मदीने जी ज़ियारत करे दुआऊं वठनि उनजे मथां फ़र्ज़ु आहे हूंदी ताक़त जेको हज न पढ़ंदो इन ते ख़ुदा जी ज़ात पाक एतिरे क़दुरु नाराज़ आहे या यहूदी थी मरंदो या नसारो थी मरंदो मुसलमान थी न मरंदो छो त हुन दुनिया प्यारी कई महबूब जे मिठे मुल्क जे जेको हज जो फ़र्ज़ु उस्मान अदा न कयो बाक़ी तुंहिंजा मिस्कीन जेके उम्मती आहिनि या मुहताज उम्मती आहिनि या माज़ूर उम्मती आहिनि जेके हज ते अची नथा सघनि उहे मिस्कीन पंहिंजे इलाइक़े में जिते जामियूं मस्जिदूं उन्हनि मस्जिद में जुमे नमाज़ वञी पढ़ंदा अल जुमा तो हजुल मसाकीन मिस्कीन जे लाइ जुमे नमाज़ हज जो सवाबु रखे
सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुर्बान सती नबीता जे असा उम्मत ला एरो दरवाजो खोलियो जो दुनिया जा कमकार जुमे जे छड़े करे अल्लाह दे बैत में हाजिर थियूं वे मस्जिद जे दरवाजे ते मलाइक बैठा नमाज का फारग थी जरे पार न करदासी तरे मलाइक मुबारक बोले तो ओ हाजी सगरा तो के मुबारक बोले तो हज पड़ी आयो मिस्कीन मुझे दोस्तों पर्चे तालियां ना मतलब साल में 50 हज पढ़न जो त के रावी महीना पहली तारीख ते जुमो थियो त इन महीने में 5 जुमा ईंदा त हाणे जो 5 जुमा आया त एक महीने में 5 हज पढ़ी चुको हाणे मुझे दोस्तों जब 50 हज वो इंसान साल में पढ़े तो मिस्कीन गरीब वया बिशारत रहमत लिल आलमीन नबी जे उम्मती हुजन जे असा तो के नसीब थिया पर मुसलमानों मुझे दोस्तों दी दो या अति जुमे जो शान फजीलत अल्लाह जे हबीब पाजे उम्मत ला मिस्कीन जे लाए जुमे नमाज में हज जो फरवा पर 5 वक्त नमाज मुझे दोस्तों जे लाए 7.5 दफा अल्लाह जे ज़ात पाक पाजे कुरान में बयान फरमायो नमाजो 5 उन जा किस्म भी 5 नमाजो 5 फर्ज बचाओ खुदा जे हबीब अपील करे खुदा जे दरगाह में आज़ाद करे दुआओं पूरी माफ करायूं 5 ताली माफ थियूं बाकी 5 रहियूं उहे नमाजो पाबंदी सां हर मुसलमान मर्द औरत जे मथां लाज़मन पढ़णियूं ये नथो पढ़े त पांजे खोटिया किस्मत के चवे हबीब ते को मयार न करे खुदा जे ज़ात पाक जे रहमत जे मथां मयार न करे छो त खुदा कंहिंखे भी मुझा दोस्तों दीदो ये नमाज़ो माफ बिना शरीय जे न कयूं वो लाज़मन नमाज़ के पढ़ण अगर नमाज में कोताही सुस्ती करे तो अल्लाह जो कुरान से जरा फैसलो करे तो वमन आरद अन ज़िक्री फइन लहू मईशतन दनका व नहशुरहु यौमल क़ियामत आमा ए मुझा सोना रहमत रसूलुल्लाह जे को भी इंसान को जो उम्मती मुझे नमाज में मुझे इबादत में मुझे जिक्र में सुस्ती कंदो जिक्र में मतलब पहलो नंबर अल्लाह जी नमाज सब में ज़िक्र करा अफजल नमाज जिक्र नमाज मुझे जिक्र काने मोयो देखे बा अज़ाब ॾींदुसि अल्लाह तो देखे बा अज़ाब ॾींदुसि एक अज़ाब इहो त दुनिया में रहंदो पर परेशानी में भॼा में छिक छिका में डोल डोला में गाॾनि जा टेर कसाए छॾींदो पर उनजी परेशानी कान लहंदी उनजी पूरी कान पवंदी पंहिंजूं अनवा भरियूं हूंदियूं दुनिया गंज हूंदी पर इनजे बावजूद उनखे टेटी वञ गोरियूं काई पोइ न रखंदो उनखे सुकून न ईंदो पहिरियों मुंहिंजो अज़ाब इहो त मुंहिंजी ज़िंदगी का परेशानी वारी हिन दुनिया में गुज़रंदी ॿिए नंबर में अल्लाह तो चवे जंहिं नमाज़ कज़ा कई जंहिं नमाज़ पाबंद सां न पढ़ी व नहशुरहु यौमल क़ियामत आमा क़यामत वारे ॾींहुं उनखे मां अल्लाह हिन अखियुनि मां अंधो करे उथारी अल्लाह बचाए हर मुसलमान खे हिन दुनिया में अखियुनि वारो हुजे क़यामत में नाबीन अंधो थी उथे उन वक्त में मुंहिंजा दोस्तों उहो बंदो जेको दुनिया में अखियुनि वारो महशर जे मैदान में उथियो त नाबीन अंधो थी उथे खुदा खे अर्ज़ु कंदो अल्लाह कुरान में अॻे ई बयान फरमायो त उहो बंदो जॾहिं महशर वारे मैदान में अंधो थी उथंदो चवंदो या रब्बे लिमा हशरतनी आमा वक़द कुंतु बसीरा ए मुंहिंजा मालिक महिरबान रब मां त दुनिया में अखियुनि वारो हुउसि अॼु महशर जे मैदान में मूंखे छाजे करे तो अंधो करे उथारियो आहे त अल्लाह ताला उनखे जवाब कहिड़ो ॾींदो जेको कुरान बयान फरमायो खुदा खे सभु कुझु क़यामत ताईं जेको थींदो इहो सभु खुदा खे ॼाणो उते जी सब जी ख़बर आहे अल्लाह तबारक तआला फरमायो ओ मुंहिंजा बंदा तूं अॼु उन जेके अंधो थियो आहे वक़्त आतत का आयातुना मुंहिंजे कुरान जो आयतूं तो वटि आयो हुयूं दर दर ते तुंहिंजे घर घर में कुरान रखियलु हो तो चपन सां दुनिया को रखी के छॾियो तो कुरान में ॾिठो कोन त छा कुरान में आर्डर आहे छा ख़ुदा जो हुक्म आहे छा दुनिया जो मंज़र आहे दुनिया कहिड़ी हैसियत रखेली हिन दुनिया में छाजे लाइ आयो आया था जिस काम के लिए भूल गई वो बात मालिक जब लेखा मांगेगा हम खाली दोनों हाथ जे मकसद ला तो के दुनिया में मोकिलियो हो तो के वॾो शर्मशान मोलिनो नूरानी मलाइक तो के सजदो ते कयो तो जो शान नरालो थियो मलाइक तो जी गुलामी दे ॾिनी ही शानी दुनिया में जो कुछ है इहो सभु मूं तुंहिंजे लाइ पैदा कयो ऐं इंसान तो इहो ध्यानु रख त हे मालिक मुंहिंजे लाइ सिज तुंहिंजो गुलाम चंड तुंहिंजो गुलाम माल तुंहिंजा गुलाम मलाइक तुंहिंजा गुलाम हे सारे जानवर पैदा हुए तेरे वफा के वास्ते चांद सूरज सितारे तेरे जिया के वास्ते खेतियां सरसब्ज हैं तेरे ग़िज़ा के वास्ते ये सारा जहान तेरे लिए और तू है खुदा के वास्ते
सारी चीज तुझे लाए तेरा खुदा के क्या चीज की जरूरत रहेगा मगर ये सब इंसान जे लाए अल्लाह सुब्हानहू व तआला पैदा करना ये तो कर्म इंसान जो यो इंसान वरी मुझा दोस्त जो दीदो वाले खालिक पे छदे वाले मालिक पे छदे वाले रहमत वाले नबी जे सुने तनी के दीन इस्लाम के छदे करे जेकने बागी थी करे खुदा के सजदो न करे तो बोले जो हशर पेलो थी दो अल्लाह ताला कुरान में फरमाता वक़द आतक आयातना व नसीता मुझे आयत तो आए मुझे आयत के तो विसारे छदो तो जो विसारे तो जो वारो दुनिया में हो वो तो के आदा तो छदे नो तो जे अल्लाह तबारक सवाल के पैगंबर मोकलिया चार किताब वडा मोकलिया सही बा केतरन पैगंबर ने बोलिना उते का बाद में रसूल के उम्मत के मन धन को छोरो को न छजो उन्हन में मुबादा कामिल वली बुजुर्ग आलिम मुफ्ती काजी मोकलिया उलमा किराम मोकलिया तो सरे तरह जो मसलो जे गया पेश कंदा त रस्तो ई वो बेटर ने फरमाता बच्चो वजे जो कुरान वाली बात वो कुन फेर जे के नहीं मता नवनिया फेर लपाट दग शाह लतीफ ये कुरान और रस्तो रसूल जो रस्तो दीन इस्लाम नदर कुनाए जा खनियन कुरान नदर कुनाए जा खनियन पर मुसलमान मुजा दोस्तो दीदो असा मुसलमान अल्लाह छाजे करे न ढूंढ तुजा के मोहब्बत में वादे फिक्र आखिरत का खाली थी यासी इन अंदाजे कबर ना सोच का खाली थी यासी रहमत रसूलुल्लाह महबूब जा ये गुण दे से मुजा बासा का दिसरिया जे हबीब के मेरा रहमत वाले नबी जे हिन दुनिया में विसार से फरमायो इजराइल अलैहिस्सलाम की इजाजत मिली तो मुझे रूह कद मा पाले रब सामना एक ही शायद हिन दुनिया में रही अन फोटो सका इजराइल पाले कार्रवाई में लगो जे साल की तकलीफ थी तो अल्लाह जे भी फरमाता इन सकरात मौत बेशक मौत जी तकलीफ ॾाढी दुखी आहे हबीब जे अखियुनि में अंजू अची वियूं त इजराइल परेशान थियो त हबीब तो इजाज़त बि ॾिनी हाणे परेशान थी रो था पाण फरमाता मां तुंहिंजे कार्रवाई लाइ रुअंदो रहां मां पंहिंजे उम्मत खे न थो रोवां त उम्मत जे मथां ही सकरात जी तकलीफ़ ॾाढी दुखी आहे मां इन जे करे इजराइल तोखे चवां थो त मुंहिंजे उम्मत जो सकरात जो सतियूं जेके बि आहिनि सिर्फ़ु मिठड़े मोहम्मद करीम ते रख मां काटे वेंदा बाबू मुझे उम्मत जे सकरात जी तकलीफ मुंह ते रख त मां काटे वञा मुंहिंजा उम्मत हिन जामा बिना तकलीफ़ जे अचनि मुंहिंजा भाउ असां कई जीजल अमड़ियूं पोड़ियूं मारियूं तिते बि यासीनूं पढ़ियूं जॾहिं मुहियूं थिए तॾहिं इहा जीजल मां बि बचे सां मोहब्बत वॾी रखे थी पर कंहिं बि जीजल मां ईअं कोन चयो त या अल्लाह मुंहिंजे बचे जी सकरात जी तकलीफ़ मुंह ते रख त मां भाउ काटे वञा मुंहिंजो बचो बिना तकलीफ़ जे अचे हे वाहिद हस्ती तो असांजो रहमत लिल आलमीन नबी आहे जे पंहिंजे उम्मत सां एॾो प्यार जो इज़हार कयो जो इजराइल अलैहिस्सलाम खे चयईं त मौत जी तकलीफ़ मुंहिंजी सारी उम्मत जे मुंह ते रख त मां काटे वञा मुंहिंजा उम्मत बिना तकलीफ़ जे अचनि परामन ताला है परेशानियों परामन ताला है परेशानियों नबी पाक मुझे जो निशानियों नबी पाक मुझे जो निशानियों तो पह जलसा हम दर्दी हर को करे मगर के रुधारन ते हथड़ा मगर के रुधारन ते हथड़ा धरे इहो कम अहां जो करण मेहरबानियूं ओ नबी पाक मुझे जो निशानियूं सलाम सुने हबीब अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीना हबीबना तबीबना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि खालिक अकबर उन इंसान के जे खुदा जे जिक्र का इबादत का नमाज का मोहम्मद वाली जिंदगी सोने की बर्बाद कई हिन दुनिया दुनिया जे मोहब्बत में पई करे वाले साईं का सजदा कोन कई नमाज कोन पढ़ी हाणे चवे थो यार रब लिमा हशरतनी आमा वक़द कुंतु बसीरा हुन दुनिया में अखियुनि वारो हो सॼे क़यामत वारे में अंधो करे मूंखे छो थो उतारियो त अल्लाह ताला जवाब थो ॾे त वक़द आतत का आयातुना फनसीता मुंहिंजो क़ुरान तो वटायो आयतूं आयूं आलम आया वाज़ थिया हिदायत थियूं नसीहत थियूं तूं उन वक़्त में रोई हिकिड़े कन मां ॿुधी ॿिए कन मां कढी छॾियो बेहतर ने फरमाया जॾहिं साथी रन ते सद कया तो ॿुध यकीन पूरी हमरा ही तन हो तकसी तो जो तुम की न जोड़ी दाम
साईं तो वञे वक़्तु ॿियो हलियो वरी न मिलंदो मुंहिंजा दोस्त ॾींदो हाणे उन वक़्त में ख़ालिक अकबर मालिक साईं खे जॾहिं अर्ज़ु करे चुको कंदो या अल्लाह लिमा हशरतनी आमा मूंखे अंधो करे छो उथारियो त अल्लाह ताला जवाब थो ॾे क़ुरान में इहा हक़ीक़त पूरी जीअं क़ुरान चयो त ईअं थींदी अल्लाह तो जो वक़्त आदत का आयात ना फनसीता तो जो वारो दुनिया में मोतो के छड़ियो अडायो करे त हाणे सी त बंदो मासा वफाई केतरी करे दो सच्चाई केरी करे दो मां उन के पैदा कियो छा मां जो तकबर मूसा तो करे अदम न को रुतम में माए महीन चाबे ने पेशा बने खुदन मां तू पैदा नहीं तो वडाई करे मो खुदा सा मो अल्लाह को के पैदा फरमायो बिन पेशा ना मां जे सीने मां जे पुठे मां ब फकतरा गन था रत्तु हुए 40 दिन का बाद तो मनी हुई 40 दिन का बाद तू रत्तु थे ते का बाद तू गोश्त जो टुकड़ो थे ते का बाद तू जो जिस्म थयो ओते में हड्डियूं थयो ओ उन में रूह विधो 9 महीना मां जे पेट में तू रहे वो उते अल्लाह तबारक व तआला तुझी गिज़ा ऊपर कई किथा ना ही का बिल्डिंग करे इतना का महावारी है दवारो सुन्नत वारो बड़ी तुरंत वो खराब और तक अजे तो और तक ना पाक थी गई मुस जे लाइक में कोने त नमाज भी कोन पढ़दी कुरान से हथ में कोन रखदी हां ई हो रत तो प्यारे 9 महीनन का बाद दुनिया में तो के आंदो दुनिया में तू आए त छा खनी आए कुछ ना सवाए रोण जे तो जो कुछ भी कोन हो वो तो फरमाता या औरत मज़खान चीज है न कुछो या अल्लाह तेरे अम्मा जे हिंद में आखिरी पोसी त मु कुछ भी कोन आदो नया औरत मज़खान चीज है न कुछो तो दादी अम्मा जी जुमन जी सतुस्तो सवाए रोण जे तो कुछ भी कोन हो न को घाव जिस्म ते कुछ भी कोन आदो पर कोई मुझे मथा मेहरबानी मां जो रोवा त जी जन मां खणी सीने ते रखे तन धराए को भी जो रोवा तो मुझे बच्चे की तकलीफ वरी मुझे इलाज करे पर इया मेहरबान मां आधी रात जो सुधी गया तो कहां करे अल्लाह एलो कुर्ब ने विदो मोहब्बत में नहीं 5 दफा 20 दफा ले तो जी लंड फिकाए जी जन अमल जी कभी कावल जी को न करे जे कावल अचे इयो रहम अल्लाह मां में विदो जे न विदो त जंगा ना वठी उछले ना तो कुत्ता का सही वाले न भेड़े चले ना पर वरी खुदा मेहरबान अब बकरी के थल में सोरा धोई करो मैं जे थल में सोरा धोई करो मुझा दोस्तों दीजो जे को उछोने ते थल में सोरा धोई करो पर और तो थल मुबारक में 32 सोरा कहे करे थल में एक सोरा को बंद थे तो देर बता को खीर ने दुरुद घुमने हां ये खुदा की जात वाले एहसान है मेहरबान बना है ये करम नवाज यकीन करो थोड़ा रब क्या अल्लाह तो जी खुदा बंदा वक़्त आदत का आयात ना बनसीता तो जो वारो दुनिया में तो लेनो हो तो हां मुझे अमल करे तो कुरान दे मुझे रसूला जो तरीको वठे तो मुझे हुकूमत हले तो मुझे शरीयत महफूज ते अमल करे तो पर जे उन न कयो हां अल्लाह ताला फरमातो और नसीता तो विसार कुरान का हां जो तो विसार तो जो वारो दुनिया में हो जो मुझे विसार है वो कज़ालिक यौम तुनसा आज मुझो वारो में तो अदो करे विसार इने जे करे जो मुझे कुरान के तो विसार खुदा बचाए न दाई पका मुसलमानों अज वारो आ मुझा दोस्तों नमाज़ पंज उनजा किस्म एक गई मारोड़ी ईद पड़ी 11 महीना खुदा ठायो बी अठोड़ी जुमो पयो 7 ॾींहं खुदा ठायो हां टी थोड़ी देखण ला साईं आवाज मौलवी अज पढ़ो साईं आवाज बी दी नमाज काने मां खुदा जी पर जे खुदा जे खौफ का पढ़जे टी काठोड़ी चौथी काठोड़ी सरदार कावड़ी पे फाटमो कावड़ी पे दीनदार हो जे जो नमाज पढ़ो माजी रहे हो माजी फरमा हलो था मूसा दोस्ती रखो था मुझे इज्जत जो था माता जो अगवान आया माता जो सरबराह आया नमाज पढ़ो नमाज न पढ़ो हे तो रंडा था माता होगा ये कदीम जमाने में हुआ करो बादशाह नेक हो साले हो इधर के मान सुस्ती पैदा किया नमाज न था पढ़न जो ता कौमी सल्तान मथा जिम्मा अल्लाह जो हबीब फरमाए कुल्लुकुम रायन मसूलुन अर्रायती हर को तमाम अगवाना हर के अगवान का क़यामत वाले दिन में पांचा अमलन जो हिसाब किताब में थींदो पर पूरी रयत जो हिसाब किताब थींदो तो पांचे रयत के दीन दी हलायो तो उनके बेहयाई छडायो उनजा हक जा फैसला तो क्या उनके हक जो कलमो तो चयो गरीबन जालिमन का गरीबन के हक वठी तो देना या न देना तो सब जो जुल्म हाकिम का क़यामत वाले में कुछ आसन जो तो वसी उनके ऑर्डर दे उनकी हुकूमत दे जी चौंदा ते करदा जेलो नंद विजंदा भरयोदा उनके साईं चौंदा उन सा मोहब्बत रखोदा उनके इज्जत देयोदा उनके फरमान मौजूद असानी कचरो के साथ रहता हां असा का या
इस्लाह थींदी पर मुंहिंजा जेकॾहिं मुंहिंजा दोस्त ॾींदो उन्हनि जे मथां इहो ज़िमो लाज़िम आहे उन्हनि खे खां बि असांजी पुछा छॾी त इहे ज़िमेवारियूं हर इंसान खे सोचणियूं आहिनि पर मुंहिंजा भाउ पहिरियों ज़िमो त उन ख़ालिक अकबर मालिक साईं जो जंहिं एॾा शान ॾेई पूरो कयो त उन मासूम जे कुझु कोन आंदो पर अलाह हुनखे पाले वॾो कयो हाणे उन ख़ालिक मालिक साईं जॾहिं हुनखे उहा हस्ती ताक़त ॾेई न जवानी इहो जोबन कंहिं ॾिनो इहो हुस्न कंहिं ॾिनो अखियुनि में नूर कंहिं ॾिनो ज़ुबान में मिठी ॿोली कंहिं ॾिनी कननि में सुबत ॿुधणु कंहिं ॾिनो हे मुंहिंजा भाउ हे सभई जेके ख़ालिक मालिक जो महिरबानी करम नवाज़ियूं जेके नाबीन पैदा करे हा त पोइ अखियुनि जी क़ीमत तोखे ख़बर त केतिरी आहे रुगो जिस्म जो अलाह ॾिनो सो केॾी क़ीमत रखे थो पर इहे कंहिं महिरबानी कयूं फरमाए थो नया वक्त मज़ खान चीज़े न खुशो तो दादी हमा चीज़ मन चीज़ तो सबो ही तो मुंहिंजा रब ॾिनो जे ते रब ॾिनो त ते रब जी तारीफ़ कर ते रब जी सना कर हाणे मुंहिंजा दोस्त ईंदो त हाकम ॾंड विधो ॻाल्हि ॿुधो जेको सिपाही ॿुधो मुंहिंजा जेके बि सिपाही ॿुधो जेको निमाज़ नथो पढ़े तंहिंखां 5 रुपया फी निमाज़ 5 रुपया त वरी अहमद कंदा हुआ फी निमाज़ 5 रुपया यानी 25 रुपया हुनखे 5 निमाज़ 25 रुपया शाम जो वठो हर कंहिं ॾिठो तिलाणा पिलाणा निमाज़ कोटा पढ़णु घर जे दरवाज़े ते लोड़े जे दरवाज़े ते सिपाही बीह आहे घर वारी बीह आहे त मुंहिंजे मुड़ुस खे 2 सिपाही फ्री जो कीसा महता पियो ने हमरा जो खुदा पाण पैसा दे करे आयो घरवारी जो छो दरवाजे ते लोकल देना है ये चरी लोग कबर खाने पासा खावल जी पियो ॾंड विधाई त जेको निमाज़ न पढ़े सो 5 रुपया फी निमाज़ 25 रुपया ई सिपाही वो सरदार जा समाना 25 रुपया वठा ज़ान हेॾा बुरा कया तो निमाज़ में का बोड रहना या को बोड रहना को ट्रिकम करणो निमाज़ घर को वञी वुज़ू सारे वठूंगा वञी जा असीं रोज़ा ॾंड भॼूं बच्चा जो ॿुधण सबर कयूं ठीक मौलवी अगे कावड़े हां ज़ान भी कावड़ी हां करी वनी आखिर भी बिठी हो ज़ान बनी जो बोला मत से कजा काव कढाई जरा ए बेचारी नमाज पढ़ी सब ते बन मौलवी प्यादा नमाज पढ़ बन यो तो विची नमाज मौलवी नमाज पढ़ी काव लगा तेबा नमाज सा पढ़ी नमाज बनी तो पर के माका ने पढ़ी ना पढ़ी गाल तस्वीर पढ़ना थी तो ता वुजू सारे नमाज पढ़ वुजू सारे के ताई बीठो ते बरकत पूरे में नफल वडा कन असानी मर्जी कान हुई पर फसाया से रटना अल्लाह अकबर हजारों के आवाज दल का पढ़ाई नमाज असा मोलियो जो ना या का करो ना खुदा करे जाल मुसलमान थे रहे जग थी कर जाल खुली पासी मा पैदा तो माने ने सिद्धि करे कोन सकदा समझा सिद्धि चरित्र काठी सु करे सिद्धि करे बड़ी बोली ना और तो सिद्धि किसान कान थी इन कैदा कुल अजीम यूसुफ तो अल्लाह ताला फरमाता जाल नो मकर को बड़ो जाल नो जे तो उठ मकर नो जे तो सत्य अल्लाह वसाना रे प्यार करे कुर्ब करे मोहब्बत करे मेरा सोना साईं मुर्शिद कामिल साईं फरमाइंदा हुआ जे करे करो पानी जो भरे तो घर वाले के ॾिनो त तूं बदती होने तो कुर्ब करे उसा प्यार करे करो घर में चढ़ी नमाज पढ़ाई थी बुजुर्ग होते ही घर वाले नमाज न पढ़े 40 साल थी का चवने जंद नमाज न पढ़े बुजुर्ग को ताकत वारो हो हिम्मत वारो हो बाय बरड़ थी जा टांडा थी जावा खोड़ जे टांडे ते पटी लाल के लोग हिकल आंगुर जी का टांडे ते कैसे बची गई मां जी रणो कदी ऐसा बाकी छड़ाई से भी नमाज ते मां का पश पूजा करे थी कली जीरो के बारे ते करे छो तो ए बेचारे हम नमाज तो सारा थी 40 साल मगज मा तो कहो हां क़यामत वाट में जन्नत ते वने सो को मुझे बोते ठहे तो मां अल्लाह जो प्यारो वली मां सुनाने में कोन थी तो नमाज नथी पढ़े हां नमाज एक गली आंगुर तो पहचान चाहे मां जली वासी खामी वासी आंगुर मां शरीर आराम पियो मैं भैया मां सा कोन चे ना असल न चली एडा जेरो बारे जे टांडा चा नारे साल मुसले दे बिठी अल्लाह सनारे अल्लाह हिदायत दे तो मुझा दोस्त होदी हो ये छुया काठोड़ी पंजे नमाज पंजोड़ी जो पंज वक्त नमाज सामिया इहा थियो इंसाफ केर चढ़े तो जुमे ते अचे जुमे नमाज वाद थे तो हिदायत थे थी कुरान थे तो ये अल्लाह जे रहमत में अचे हाथ भी भरे खुदा जे पे तक दिसी ते हिते नु काम न हिते सुबह लगन तो इतरा नमाज पढ़दा यो वाद हिदायत पढ़ी मुझा बा निकली हो तो वरी सतरिया खुदा ठल ये नमाज ये बस करो न या नमाज ये मुसलमान ये थी तो न मुझा दोस्त वरी हो नमाज एक दिन नमाज जवटा नहीं तेज लाए हदीस छाती जवे खुदा जो महबूब छातो जवे रहमत और नबी तो फरमाए त मन तरक सलात मुतअम्मिदन बका फिन्नार समानी हुब्बतन वफी हुब्बतन समानी सन्ना कमा काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह के हबीब फरमाए जे मर्द औरत जाने वाली बिना शरीयत जे एक नमाज कदा करे दी ते 80 दुनिया जहन्नम जे बाहर याद वेंदो एक
साल हो 6400 साल उहे मर्द औरतों जहन्नम जे बारे में पटदा एक जानी वाली हेकरी नमाज छड़े दे ए मुजा प्यारा भाई और मुसलमानों खुदा जे हबीब जा उम्मत जो असाल जले जो अल्लाह ठाणे में करे को असाल महबूब रहमत लिल आलमीन नबिया जे नबी रहमत लिल आलमीन मुजा दोस्त दिलो सा उम्मत ला एक दुआ करो एक करे नी हमें आदम का पूछी दसो 70 भेरा रसूलुल्लाह रो हो जो अल्लाह तबारक व तआला फरमाता यकबरना कल्ला मा तकद्दम में ज़म्ब का हबीब तो जा अगिया पया गुनाह का तो जा अगिया कोई जा गुनाह सा तो जे के माफ करे जा नबी तो कुरान का पाक करना पर अल्लाह ताला फरमाता तुझे करे तुझे अगिया जा तुझे कोई जा भी गुनाह अल्लाह ताला माफ करे जा तो वो महबूब रहमत वारो नबी एक लड़ी में 70 दफा होए असा दे जाए असा वरी इन महबूब की बेवफाई इन महबूब क़यामत वारो दी थी तो मुजा दोस्तों दीनो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का पूछा कई साहब या महबूब रहमत वाला नबी असा तो ते ईमान आदो नमाज पढ़ूंदा रोज़ो रखूंदा दुरूद सलात पढ़ूंदा यकीना तो जन्नत में न दिया सागे पर तू नबी आ तो जो शान निरालो तो के जन्नत आला में मिलनी और तो हबीब का सवाए जेका जन्नत कनी दी मिलनी इन जन्नत में सागे मज़ो ही नहीं हो तू किच मुंडे तो जे पासे में वजो तो सा कच्चे इन जन्नत में वजो जे तू नबी की है नबी के सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो मुखे जे गोजो त क़यामत वाले में मिस्किन गरीब गुनाहगार जे विच में गोजो न हो तो नबी ने को कारण जे विच में जे मिलंदो त को झने विचारन जे विच में जे मिलंदो त को झने विचारन जे विच में न हसने नो ऐ फातिमा याद हो तुस रुको उम्मती बख्श फिर याद हो तुस कंदो अर्ज़ राबियो कतारन जे विच में जे मिलंदो त को झने विचारन जे विच में सुभान अल्लाह सहाबन ने चयो साईं मुझो खोड़ टोजू अमा के मोहम्मद असा का थे गोजू असा के मोहम्मद असा का थे गोजू चयाई तक निरन ऐ कारण जे विच में चयाई तक निरन ऐ कारण जे विच में जे मिलंदो त को झने विचारन जे विच में इन वफादार नबी जो वफायो नफ्सार मुजा दोस्तो जे सजो रात बसाला पेरनो अजमी रोज़ अतर में हर वक्त हथ मथे दिया अल्लाह मुझे उम्मत के बख्तर पर मुजा भाव असा भी इए त कयो मुजा दोस्त बच्चो रोंदो त मां खणजा सन सही उम्मती घुरंदो त अल्लाह दी दोस गुरु खुदा जे ज़ात पाक का महबूब सा मोहब्बत रख जरो जे रसूल जे मोहब्बत जो मिली गया तुझा वारन सा याद रखी पर यारी रब रसूल वालिया बिन यायो मुल खायो एक बियो यारो सदे खायोन मुजा दोस्तों या है कली खुदा जे वजन दी यारी फिक्रे मोहम्मद करीम जी यारी या एही यारी आ बुजुर्ग भाई तो मोहम्मद सादली अलाए तदसतु अदा मदनी सादली अलाए तदसतु ओ पूरा दोस्त दुनिया जा विसारे तदसतु पूरा दोस्त दुनिया जा विसारे तदसतु अदा मदनी सादली अलाए तदसतु पूरा दोस्त दुनिया जा विसारे तदसतु वो हबीब सा तो मोहब्बत रखी तो को वफादारी कदे थी जेने सबे साथी बुलंद करदा ये वक्त हर दे ईंदो जिना में हमेशा केर भी बोल रहो कांधे जे बोले ते ईंदासी अजीजन जे मथा हब्बा असा के कब्र में जल्द पहुंचाए जो तो रहबर रसूलुल्लाह फरमाया ठंडे कब्र में कदर कर दिया बेने कमन सबन में आसगी के भी ठंडे कमन में तकल के भी तेरा ट्रे कमन में तकल के भी ये जो नमाज जो टाइम थियो त जिंदगी के भरो सुनाए खुदा की नमाज पढ़ी पान फर्ज अदा कर बे नफर में मयत थी होए तो उन्हें के जल्दी जल्दी दफन कर खुदा सा मिलाए हां गरी वरनो कोन को ट्रेन नंबर में न्याणी बालक थे तो उन्हें न्याणी के जल्दी पर हक दे कुछ नहीं उन्हें के पाजे घर में बाहर कर ई नजर 5 साल 10 साल पे सुनका करे आए तो बाबू कदे तो के सुरो करे हब्बा साए मसा मुझा भाई या मैं गया भाई कदे में के मुसलमान के सोची का नहीं का जो तो खुदा ने भी फरमायो तो बल्ला गैरत रहू फला ईमान रहू जे के गैरत ना है तो ईमान ना है मुझा दोस्तों दियो बाल के न्याणी जो हब्बा अल्लाह है वजूद नो न्याणी सत पुराना और जो शान निरागवा हाथ सा पाजे बच्चे के इंसान बेपर्दो न करे हाथ सा अजियत न दे जो तो एक वक्त जो बादशाह पाजे रानी के जाए तो मुझी न्याणी बाल जेने थी खुदा वक्त जे बादशाह रानी
रानी चाहे तो जंहिं बालक थी वो ॿुधाए ॼाण रानी हिक ॾे बालक थी रानी वरी ॿिए ॾे ॿुधाए तो बादशाह काल तो असांजी न्याणी बालक थी बादशाह खे राहुला कढा एॾी किताब रानी खे चई कल्ह तो वातो बोलो काल ॻाल्हाए कोन्हे सघी हाणे कालो ॾींहुं राति में अॼु थी ॿुधाए वात हाणे थी हणे ॿुधाए कोन्हे बादशाह बाबर जी उन वक़्त में मौलवी ॿुधायो उन वक़्त में जेके ॾियणी हुई तेके ॾेरी इलाइक़ो विराए बबला ॾे ॾिसो करे न्याणी पंहिंजे हक़ जे हवाले करे छॾी 5-6 ॾींहं खां बादशाह मेल थी पंहिंजे न्याणीअ खे अमा थोरा मेल में चयो मां गुनाह कयो न्याणी हैरान थी बाबा माठ जो गुनाह हुयो बच्चो कंदो आहे पर बाबे जो गुनाह जेको तो वरी मां जो गुनाह मां सम्झ में ॻाल्हि नथी अचे या मां को माफ़ कर ॿुधाए त कहिड़ो गुनाह जे ॿुधाईंदो कोन माफ़ कंदे को ॿुधाईंदुसि आख़िर घणे इसरार खां बाद यानी जो बाबा हर जान वा जान जो गुनाह मुझको माफ़ कयो ॿुधाए त गुनाह कयो आहे मां गुनाह इहो आहे जो तूं हिकिड़े ॾींहुं बालक थी राति गुज़री ॿिए ॾींहुं तुंहिंजो निकाह थियो इहो मुंहिंजो गुनाह आहे इहो मूंखे माफ़ कर त न्याणी जे अखि मां अंजू वयूं चई ख़ुदा जे ज़ात पाक जो कसम त बाबा ये ॿुधाई आहे त तोखे माफ़ कोन कयां इन हिकिड़ी राति जे जेका बालक थियण खां बाद मूंखे अज़ियत तकलीफ़ पहुती जेका मर्द जी मूंखे ख़्वाहिश थी सा इहा जेको तोखे कोन बख़्श कया हाणे ॿुधाए हिकिड़ी राति ॾींहं में एतिरी तकलीफ़ पहुती जेके 5 साल 10 साल वेठो बाबो जेको सो पंहिंजे पूरा में पूरो पियो सुरू अमा तुंहिंजी तकलीफ़ थदी आहे न मुंहिंजा प्यारा भाउ ख़ातून जन्नत सारी दुनिया जी औरतुनि जी सरदार रसूल जी न्याणी आहे तेजे हया जो लगाम न्याणी खे ॾियनि था जो चवंदी कोन त मूंखे मुड़ुस जो पर मुंहिंजी वेर त काॾे वई मुंहिंजो शर्म केॾे वई जो बचे ते रहम नथो कयां काफ़र मके जा जीअं न्याणियूं क़बर में दफ़न कंदा हुआ असां पंहिंजो न्याणियूं घर में विहारे वेठा आहियूं पर इहा ख़बर कान त लानत ख़ुदा जो कहर मुंहिंजे घर ते वसी कयो आहे इन घर जी मानी खानी जो मसो सही कान्हे आलमनि खां पुछी ॾिसो मुफ़्ती अब्दुल पंहिंजे केस ॿुधो त ख़बर पई त केतिरे क़दुरु गुनाह आहे जो अबे अम्मा जे मथां महीनो पूरो थिए थो महावारी अचे थी महावारी फुड़ीअ जे करे खून लिखिजे थो इन जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया कुल उम्मती यदखुलुल जन्नत इल्ला दयूस हर को उम्मती जन्नत में वेंदो बाक़ी को बेग़ैरताई कंदो सो जन्नत जी बास बि न नसीब कोन थींदी अल्लाह पंहिंजो करम करे पंहिंजे बचन ते रहम कजे दीन रुगो निमाज़ रोज़े में कोन्हे दीन करे अल्लाह ग़ैरत जे नाज़ ईमान ई कोन्हे मुंहिंजा मुसलमानो त मुंहिंजा प्यारा भाइयो असां में शायदि के इलाही पारा न हुजे पर के असां थनार असांखे मुर्शिद सजण साईं माण्हू जो थनार करे छॾियो आहे वञूं था के अहिड़ा बि ॻोठ आहिनि जंहिंमें 40 साल जी न्याणियूं वेठियूं जिनके 20 साल जी न्याणियूं वेठियूं आहिनि जो ख़ुदा जो कहर पियो उन्हनि ते वसे मुंहिंजा दोस्त वधीदो मोली वलीमा साहब जे केसद में बयान आहे जेको मूंखे संदसि साहिब ॿुधायो हुज़ूर नबी करीम रऊफ़ रहीम रहमत वारे नबी जे टाइम में जॾहिं क़ुर जी इहा आयत असार का फतहु ऐदिहुमा चोर कदल मर्द चोरी कदल औरत से जेके चोरी करे 10 रुपए खां मथे चोरी करे लाखो कठो वठो इहा आयत अञा नाज़िल कोन थी वई चोर जे बारे त अवले खते साहिब जे घर मां कुकुर चोराई कुकुर जो चोराइजी वियो त अल्लाह जे हबीब सभिनी साहिबनि खे कठे करे मदीने में फरमाया त फिराणे साहिब जे कुकुर घर मां चोराइजी वियो कंहिं चोरायो आहे 3 दफ़ा रसूलुल्लाह पुछो कंहिं बि माण्हू पासो न जो बासो त ख़ुदा जो महबूब आहे पाण फरमाया त चोरो पाण ई लार थी अल्लाह जो हबीब जो पुछो हिकिड़े चवण जे मथां पूरे कुकुर जा फंग बनी कुकुर बनी हबीब जे कदम ते किरी पियो रीहू कई मुंह में चमा आई पर ख़ुदा जे हबीब फरमाया त 3 दफ़ा मां पुछा कई तूं चई हा त तुंहिंजे कुकुर जी क़ीमत असां हुनखे करे ॾियां पर जे तोखे लिकायो तो हिन ॻाल्हि ते पतो विधो ख़ुदा जे हबीब जी ज़ुबान मां लफ़्ज़ निकिता हाणे हराम खां हराम खाईंदे तॾहिं तुंहिंजी तौबा क़बूल थींदी मुंहिंजे मंदिर सां न कर फिरा था परे रसूल तले बिड़ी कजो वो जंगल में रोअंदो हो तव्हांजो कई ढूंढो न खाधा कई इन ॿिन्हियूं केरु न खाधो पर इहा फंग जे जिस्म खां खोल नथा ज़िदत ख़ाली में वक़्तु गुज़ारे हिकिड़े साहिब जे घर मां अचे मानी खाई ॿाहिरि निकितो त सभु फंग किरी विया त ख़ुशि थी रसूल जे अचे कदम ते किरो अल्लाह जा हबीब अॼु ख़ुदा सां परचाव थियो अॼु मुंहिंजी तौबा त हल थी वई फंग सभु किरी विया हुज़ूर फरमाया किथां तो मानी खाधी पर त फिराणे साहिब जे घर मां मानी खायो हुज़ूर फरमाया त वञी ॾिसो त घर में घणियूं थियूं बालक वेठल आहिनि वञी हाणे त 3 न्याणियूं जूं बालक रसूल फरमाया हराम अॼु तो खाधो आहे हराम अॼु तो खाधो आहे मुसलमान को को फिक्री कान्हे ए मुसलमान मुंहिंजा प्यारा भाइयो पंहिंजे बचन ते रहम कयो ख़ुदा जी निमाज़ न छॾे निमाज़ जंहिं छॾे ॾिनी तंहिंखे माउ न ॾिनो हो त सुठो असीं मामूली ॻाल्हि निमाज़ खे सम्झूं था पर ख़ुदा जी ज़ात पाक जो हिकु दफ़ो चवणो काफ़ी हो 700 दफ़ा निमाज़ जो अल्लाह हुक्म फरमायो आहे बेनमाज़ी जी जाइ जहन्नम आहे बेनमाज़ी क़ुर खां पुठी वियो आहे बेनमाज़ी जो ईमान सलब थी वियो बेनमाज़ी दुनिया मां मरंदो त बेईमान थी मरंदो 15 ॾुख रसूल फरमायो त बेनमाज़ी खे 6 हिन दुनिया में 3 सकरात में 3 क़बर में 3 क़यामत वारे ॾींहुं में गज़ाब थींदा त मुसलमान मुंहिंजा दोस्त वधी 5
जे खुदा ही दावा कयो जे खुदा दे बंदूक हयूं इहे काफर फिरौन हामान शद्दाद नमरूद अबू जहल इन ते लख लानत वन बेनमाज़ ते इहो अज़ाब थींदो जो इन काफर खे अज़ाब थींदो मुसलमानो अल्लाह जी नमाज़ हरगिज़ न छॾे नमाज़ जे छॾी नमाज़ फर्ज़ मौला जो अदा मोमिन पढ़णु घुरिजे खुदा आॾो ख़ुदी मारे नमाज़ थी न मरण घुरिजे नमाज़ छाहे पंहिंजो तकबर छॾे वॾाई छॾे पेशानी अॻियां रसाए थो अज़ाज़ील आदम जो सजो सजो शैतान आदम जो सजो आदम खुदा कोन्हे इहो इज़त जो सजो हो इबादत जो सजो न हो हिकिड़ो सजो चिनाई 6 लख साल जी इबादत खामी वियासीं क़यामत वारे ॾींहुं लानत थी वियो सॼो शैतान हिकु सजदो ॾिसो तंहिंसां थियो छाहे पर छॾी न जेके सवे सजदा तिनी सां छा थियणु घुरिजे बाइजुल गुस्तामी असां लक्ष्मण तेरी जो बुजुर्ग हस्ती आहे वली आहे इहो बाइ जीअं महबूब सुभाणे पीरान खे दस्तगीर सोमन जे उन सां 40 साल फजर नमाज़ पढ़ी त बाइजुल गुस्तामी बि सोमन जे उन सां 40 साल सोमन जी नमाज़ पढ़ी 7 सेर लूण जा बरबी में पी रखई जंहिंमें परदड़ पई हूंदी निंड जेॾी महिल अची वेंदी तंहिं महिल लूण मां परदड़ भरे पंहिंजे अखियुनि में कढंदो हो अखियुनि में खामक जलण सारो थींदो निंड ख़तमु थी वेंदी 40 सालनि में 7 सेर लूण जा बुज़ुर्ग पंहिंजे अखियुनि में विझी ख़तमु करे छॾिया एक दफ़े जंगल में बुराक में वेठो आहे उते पहुचे तो उनखे निंड अचे वई फजर नमाज़ जो सिज उभरी वियो कंहिं ख़ुदा जे वली जो नमाज़ कदा थी वई इन जी निंड में एतिरे वक़्त जी का उजागा हुआ जंहिंजे करे सिज उभरी वियो त मुंहं में चंबा हणंदे रीहूं कंदे शहर जो किरफ जो किन्नूं ढिग जेको ढूंढ लाड़ींदा हुआ तंहिंजो जो किन जो ढेर हो तंहिंजे मथां बाइजुल गुस्तामी हो फरमाइनि मुंहिंजा मालिक तुंहिंजे ज़ात पाक जो कसम आहे हिन ढिग जे मथां न चढ़ंदुसि जेसिताईं सड़ी खामी ते बची वञो जेते नमाज़ जो गुनाह माफ़ न कंदे अल्लाह जो हुकुम थियो ए बाइजुल तुंहिंजे सीने में मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम जो नूर आहे मां ख़ुदा नथो चाहियां त तो जहिड़ी हस्ती हिन किन जे ढेर जे मथां हुजे मगर इहो तोखे इन रोल जे करे परेशानी जे करे नमाज़ जो गुनाह मूं तोखे माफ़ कयो नमाज़ वञी कज़ा कर तोखे 70,000 नमाज़ जो सवाब ॿियो बि मिलियो इन रोल जे करे अल्लाह जो वली जॾहिं पंहिंजे बहकाने में गुजरे में आयो त गुस्ताम मां ॿ माण्हू आया त बाइजुल गुस्तामी जे हथ में रूमाल आहे हिकिड़ी अॼु घुरे थो त ॿी वहे थी ईअं रोए थो सही परेशानी छो थी आहे त पाण फरमाईंदा मुंहिंजो जवान बचो हो जंहिंजी शादी जी तयारी हुई त हाणे निकाह थिए थो 2 ॾींहंनि में इहो बचो वफ़ात करे थो तंहिंजो जनाज़ो जॾहिं खयोसीं त सॼे गुस्ताम जा माण्हू आया पोइ मूं वटि साॼा करणु सॼे गुस्ताम जो शहर आयो अॼु मुंहिंजी नमाज़ कदा थी विया त अॼु गुस्ताम मां केरु माण्हू मूं वटि साॼा करणु कोन आयो मूंखे कसम आहे रब जे ज़ात पाक जो इहो जवान बचो घोट जेको मरी वियो तंहिंखां वधीक मूंखे नमाज़ जो ॾुख थियो आहे असांखे छा थी हिन जी ख़बर हे मुंहिंजा दोस्त इहो ॿिया मोह मरी अंज न रहियो हे करो उन्हनि ओताकनि में वेठा चिप चढ़ी हाणे अचे हीअ ॾंड भरी किननि काॻेर मां अॼु न ओताकनि में तालब तवारीन आदेसी उथी विया मयूं मुंहुं मारीन जेके जीअ खे जीआरीन से ॾाहू थी डरेया हे अलाह जा प्यारा इबादत रियाज़ थो करे वञी पंहिंजे साईं सां मिलिया जन्नत जो टिकट वठी ॿिया मुंहिंजा दोस्त हाणे असीं अहिड़ा दुनिया में जेके वेंदा थियासीं हे मुंहिंजा दोस्तो खुदा वास्ते पंहिंजे हाल मथे रहम फरमाए असांजी जान छाती पाए छॾी सघे खुदा जो क़ुर नागा जो न सच आहे हक़ आहे जे क़ुर चवे थो ईअं थींदो इन जे करे मुंहिंजा भाइरो मुंहिंजा दोस्त ॾींदो खुदा जे महिने सां मुंहिंजे पीर सॼण सां मोहबत रखो हे आलम रब्बानी मुंहिंजे मुर्शिद जा रूहानी बचड़ा आहिनि जेके 8 साल हिकु दफ़ो वञी खुदा वारे जो नगर खाई दीदार करे मुर्शिद जा ज़िक्र वठी अचे सो दुनिया सॼी ज़िंदगी जा सुधरी वञे थो पर जेके 8 साल सां नगर खाई दीदार करे जे मुराक़ब में वेही पोइ आया त हे रूहानी बचा मुंहिंजे मुर्शिद जा उनजे फरमान मुजिब सां मोहबत जेका इहा दीन सां इहा रसूल सां मोहबत या क़ुर सां मोहबत आहे उनजो अदब कंदुमि त इंशाअल्लाह ताला पंहिंजे शादियुनि में दबूरा न वॼायो दोरू न वॼायो ख़ुदा जे ॾाण तक ख़ुदा जे कहर सर न कयो इहे ॾाण जे पोता बहना पोता न पायो पंहिंजे बचनि में ग़ैरत वारी औरतुनि में इहे चालाक जेके जलाल जे लाइ कंजर जेके न घुरायो जो ख़ुदा जो कहर उनजे मथां लानत आहे छो त रहबर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अस्मा युम्बितुन निफाक़ फिल क़ल्बि कमा युम्बितु माउ ज़रा फिल अर्द सुर सुरूद जेको आहे जेके शैतान जा भाउ आहिनि सुर सुरूद ॿुधण सां इंसान जे ग़ैरत खे नुक़सानु थिए थो बाल न्याणी 10 साल घर में वेठी हुजे पर जंहिं दबूरा तोला ॿुधा पंहिंजी हया ख़तमु थी वञी कॾहिं न्याणी उथाड़ी थो कोन निकिरंदो कोन्हे ईंदो इन जे करे मुंहिंजा प्यारा भाइरो कॾहिं बि बाल न्याणी पंहिंजे घर में न विहारियो ॾिसो त हिते असांजो बच्चो ख़ुशि हूंदो पर बेनमाज़ी खे दस्तगी पीअण पी दस्तगी बरबाद बेनमाज़ी खे पंहिंजी न्याणी न ॾे छो त उहो ज़ालिम आहे पंहिंजे जिस्म ते ज़ुल्म करे रहियो आहे पंहिंजे जान खे जहन्नम में विझी रहियो आहे उहो क़ुर खां पुठी वियो आहे रसूल खां पुठी वियो आहे तो एॾे ज़ालिम त पंहिंजी न्याणी ते थो सौ उहो ख़ुदा खे कोन थो सुञाणे सघंदो जे बचे खे सुञाणे
बेनमाज़ी खे न ॾे, नेक नमाज़ी हुजे, अशराफ़ हुजे, अख़लाक़ वारो हुजे, ख़ुदा जो मारिफत वारो हुजे, सॾु करे तंहिंखे न्याणी ॾेजे मुंहिंजे मुर्शिद सोना साईं पंहिंजी न्याणी विराए ॾिनई। का बिरोईअ खे ॾिनई, का मेमन खे ॾिनई, का चने खे ॾिनई, या उहे ख़ुदा जो वॾी कामिल त मुंहिंजे पीर सोने साईं जो अब्बासी घरानो रसूलुल्लाह जे औलाद मां तंहिंखे मुंहिंजा दोस्त ॿियो को घुरे न था सघा पर न पाण विराए पंहिंजी न्याणी ॾिनई। दुनिया मां इहा मुंहिंजा दोस्त हुननि इहो किसो ख़तमु करे छॾियो जेको सालियो अलाह जो माण्हू रहम ते ॾिनऊं त अहिड़ी तरह सां पंहिंजे बचे ते रहम करे ॾे सालनि ॾेई पंहिंजा बचा उथारियो ऐं दमरा दोरनि ओॾो बि न वञे छो त सुरूद इंसान जे क़ल्ब में बेहयाई ईअं पैदा करे थो इहो रहमत जो मींहुं कारी सुबल ज़मीन में सदा पैदा करे थो। हदीस जा लफ़्ज़ आहिनि इन करे तव्हां प्यार आहियो अल्हम्दुलिल्लाह वॾे साहिब जा शौक़ हुई नाते मां जे मेला सां भागड़ जा सां मां वॾे साहिब लाइ दुआ घुरां थो हुई नेक सालियो ख़ुदा वारो प्यारो बंदो आहे जे मां उहो विच मुल्क जा सफ़र कया असांखे हुनजे बीहण में कचहरी में रोज़ राति जे मुंहिंजे हिते हाणे देरि थी वई साईं ईंदो जंहिं ते मुलाक़ात थी न त हुतां अॼु भागड़ जी सां मिली हुनखे दुआ ॾेई छॾिया उनखे अञा हिदायत नसीब कया पंहिंजे क़ौम जी नज़रदारी रखे अल्हम्दुलिल्लाह अहिड़ा सरदार हुजनि अहिड़ा नेक हुजनि अहिड़ा अख़लाक़ वारा इंसान हुजनि अलाह उनखे वॾी हयाती ॾे अलाह उनखे नेक सालिह करण जी वालदा खे अलाह तबारक तआला जन्नत में आला मक़ाम अता फरमाए मुंहिंजे पाड़ेसी जी मुकाबत जो ख़ुदा ताला बख़्शिश फरमाए जेके हमदर्द इंसान ख़ैर ख़ान पंहिंजे क़ौम जे मथां महिरबान आहिनि छो त क़यामत वारे में 7 टोला रसूल जी उम्मत जा जंहिंजे यौम ला ज़िल्ल लहू इला ज़िल्ल अर्श जे क़यामत वारे में बि का बि छांव कान हूंदी ख़ुदा जे अर्श अज़ीम खां सवाइ इन अर्श अज़ीम जे छांव में रसूल जी उम्मत जा 7 टोला हूंदा उन मां पहिरें नंबर ते आदिल बादशाह हूंदो जेको अदालत करे मज़लूमनि खां ज़ालिमनि खां हक़ वठी मिस्कीन खे हक़ जा फ़ैसिला कंदो इहो इन अर्श अज़ीम जे छांव में क़यामत वारे में हूंदो जंहिंजे ॿी का छांव ई कान हूंदी त इन जेके मुंहिंजा दोस्तो अलाह वॾे साहिब खे वॾी हयाती ॾे उनखे ख़ुशि रखे तव्हां क़ौम वारनि खे ख़ुशि रखे इन मस्जिद खे तव्हां क़यामत आबाद रखे मौलवी साहिब खे जेके आलमनि जेके दुरुवेश मुंहिंजा दोस्तो अलाह उन्हनि खे आबाद रखे अलाह उन्हनि खे दीन दुनिया जी भलाई बरकत नसीब फरमाए चई वजह त पोइ थोरी ख़ुदा जी दरगाह में दुआ घुरंदासीं पर निमाज़ जी दुआ खां हुक्म आहे त पंहिंजे घर वारनि खे पंहिंजे बचनि खे निमाज़ पढ़ायो क़ुर पढ़ायो तालीम ॾियो ऐं मुंहिंजा दोस्तो इल्मु सेखारियो मुर्शिद सजन साईं जी सोहबत में दाज़मन हलो ख़ुदा खे निगाह करियो दबूरनि खां परे भॼ ॻाल्हि खां परे भॼ इहे गॾु हली करे न घुराए मुंहिंजा भाउ इन्हनि जो आवाज़ न ॿुध इहे शैतान जा इहे लानत आहिनि ख़ुदा जी क़ुर रहमत वारी बचो करियो आवाज़ न आलम घुरायो न तुखानियो करियो बच्चा ख़ुदा ॾिना त उन ख़ुदा खां ॾिना त इहे रायूं इहे घर वारियूं अलाह उन ख़ुशि रखे उनजी झोली अलाह साई करे हज़रत आदम जन्नत में वञी जेका मिठड़े मोहम्मद जी सलात पढ़ी वई त पाण हलाल थी न थिए त असांखे बि इहो ई खपे त मिठड़े महबूब जी सलाह करे पंहिंजे शादियुनि में ख़ुशि रखूं आमीन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना